नमस्कार दोस्तों, जय झूलेलाल। मां मोहित सेवानी तव्हां सभिनी खे इनवाइट करे रहियो आहियां हिकु अहिड़े सुहिणे सिंधी सम्मेलन में जंहिंजी पंहिंजी विश्वसनीयता आहे। 28वां सिंधी इंटरनेशनल सम्मेलन अक्सा ऐं महाजोत संस्था मिली करे रही आहे। मां मोहित सेवानी तव्हां सभिनी खे विंदराइण लाइ खिलाइण लाइ मंच ते हूंदुमि। मां तव्हां सां आग्रह थो कयां कि हिन दफ़े दुबई पहुची करे, दोस्तों दुबई हिकिड़ी अहिड़ी जॻह आहे जिते सिंधियुनि पंहिंजे कर्म सां, पंहिंजी महिनत सां, पंहिंजी ईमानदारीअ सां इतिहास रचियो आहे। दुबई अॼु हिकिड़ो अहिड़ो सुहिणी जॻह थी रही आहे जेके विश्व हुनखे ॾिसंदो आहे ऐं दुबई खे दुबई ठाहिण में अगरि कंहिंजो योगदान आहे त असां सिंधियुनि जो वॾो योगदान आहे। अचो त 21, 22, 23 दिसंबर मिली करे सिंधियत जी ॻाल्हि कंदासीं। घणेई सेलिब्रिटीज़ अची रहियूं आहिनि, सिंधी सेलिब्रिटीज़ अची रहियूं आहिनि, असांजा मंच जा वॾा कलाकार अची रहिया आहिनि, पॉलिटिकल फिगर्स अची रहिया आहिनि, समाज सेवी अची रहिया आहिनि। हिकु हिकु माण्हू पंहिंजे शहर में संस्थाऊं हलाए रहियो आहे। हिकु हिकु माण्हू हज़ारनि माण्हुनि जो प्रतिनिधित्व कंदो। पूरे विश्व मां, पूरे देश मां, हिंदुस्तान भारत मां घणेई सिंधी पहुची रहिया आहिनि। त असां हर साल किथे न किथे छुटियूं मल्हाइण परिवार सां गॾु वेंदा आहियूं। त ज़रूरु दुबई अचो। ॿ ॻाल्हियूं सुठियूं थींदियूं। ॿी त इहा थींदी कि तव्हांखे घुमण लाइ सुठी जॻह मिले थी, पर पहिरीं ॻाल्हि सुठी इहा थींदी कि असां सिंधियत जी ॻाल्हि करे सघंदासीं, सिंधियत खे मज़बूत करे सघंदासीं, असां पंहिंजी ॻाल्हि वॾे मंच ते रखे सघंदासीं। वॾा एंटरप्रेन्योर्स उते अची रहिया आहिनि, वॾा कलाकार उते अची रहिया आहिनि। मां हिकु दफ़ो वरी तव्हां सां आग्रह थो कयां, देरि न कयो, रजिस्टर कयो, अचो मिली करे सिंधियत जो ही झंडो रोशन कयूं। जय झूलेलाल।